अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जी ड्रामे सांवल यार पियाजी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। तो बिना देर तो पंहिंजे अपडेट की तरफ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾिसंदो रहंदा त धमाकेदार एपिसोड जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे, हिकु बहितरीनु एपिसोड थियण वारो आहे दोस्तों। ऐं सांवल ऐं जेको आहे त आलियान जो टक्कर थींदो हिन नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो। त सांवल जेको आहे त हुन सां टक्कर खाईंदो आलियान सां ऐं हिक ॿिए खे छंडींदा ऐं हुनखे जेको आहे त बुरो लॻंदो आलियान खे। ऐं हू चवंदो त तव्हां डाकू आहियो, हिन गली जा गुंडा आहियो, त उहा ॻाल्हि कयो। त हू चवंदुसि त पहिरियों माना जेको आहे त शुरात तो कई आहे असांजी, माना कहिड़े बि हिसाब सां हू जेको अटकी पवंदा दोस्तों ऐं हिक ॿिए सां माना ॾंद चकरींदा। हिकु बहितरीनु एपिसोड थियण वारो आहे, त हीअ एपिसोड मिस न कजो दोस्तों। ऐं जेको आहे सांवल खे इहा ख़बर न हूंदी त जेको आलियान आहे त उहो मुंहिंजे सेठ दाऊद जो पुटु आहे दोस्तों। जी दोस्तों, ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त असलम खे जेको आहे त वर्कशॉप ते के माण्हू ईंदा ऐं हुनखे चई वेंदा, हुनजे हमराहनि खे जेको हिते कमु करे रहिया आहिनि दोस्तों, हुनखे चई वेंदा त पंहिंजे उस्ताद खे ॾसे छॾियो त हुन ते को कर्ज़ु साबित थियो आहे त उहो हुनखे ॾियणो पवंदो। ऐं इहा ख़बर सांवल ताईं बि पहुचंदी दोस्तों। ऐं सांवल जेको आहे त पंहिंजे माण्हुनि खे चवंदो जेसिताईं वर्कशॉप जो मसइलो को हल थिए तेसिताईं तव्हां हुनजी वर्कशॉप जे आसपास रहंदव ऐं हुनजे माना माण्हुनि खे या असलम खे को बि नुक़सानु पहुचणु न खपे। ऐं सेठ दाऊद खां जेको आहे त सांवल जेको आहे इजाज़त एतिरे क़दुरु वरिती आहे त जेसीं ताईं मां हुननि जो बंदोबस्तु कयां त उन्हनि खे केर बि तंग न कंदो, उहे मुंहिंजा माण्हू आहिनि। ऐं सांवल जेको आहे त सांवल खे हीणो ॾिसी सेठ दाऊद बि परेशान थी वियो दोस्तों ऐं पंहिंजे साथीअ खे चवणु लॻो त हाणे सांवल खां कमु नथो पुॼे शायदि, तंहिंजे करे हू असां खां बहाना करे नटाए थो। पर सांवल बि मजबूर आहे दोस्तों, हुननि जी माना ग़रीबत ऐं हुनजी माना जेका धीउ आहे पीउ आहे असलम जी दोस्तों, त उहा सॼे मुहले जे जेका गली जा ॿार आहिनि उन्हनि खे पढ़ाए रही आहे। त उनजे नाते जेको आहे त सांवल जो फ़र्ज़ु आहे त हू माना हुन सां निभाए रहियो आहे दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में पीउ आहे जेको आहे त लुगना खां जेको आहे त बदगुमान थी वेंदी आहे, हुनखे चवंदी आहे तो जेका ग़लती कई आलियान खे मुंहिंजे घर ताईं वठी आई आहे त बाबा मूं ते कावड़ कई, उन हिसाब सां हू माना हुन सां न ॻाल्हाईंदी दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।